अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा चार जेडीओ न्यूज़ वज़ीर उन्नड़ मटियारी मां ख़बर शामिल कयूं था। शरीफ विग्योजी मटियारी लॻ ॻोठ मोले ॾिनू ख़ासि किले जे सवी रहवासियुनि पारां पाकिस्तान ख़ासि किली तंज़ीम जे मरकज़ी अॻवान मंठार ख़ासि किली, इक़बाल ख़ासि किली, नज़ीर अहमद ख़ासि किली, शेर मोहम्मद मंगेलदो ख़ासि किली ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया आॾो दाईंदे इल्ज़ाम हयो त CI पुलिस हैदराबाद जे एहलकारनि रज़ा मरी, गुलाम नबी पंवर, गुलाम अली दल ऐं रसूल बश्क मंगरो जी अॻवानी में पुलिस वॾा अटाला साण करे असांजे घरनि मथां का करे असांजे चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पायमाल कयो आहे। हिननि चयो त पुलिस बग़ैर कंहिं सबब जे असांजे घरनि मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिं बैदि असांजे घरनि में घिड़ी असांखे यरगुमान बणाए 3 लख रुपया रोक रक़म ऐं लखीं रुपयनि जो सोन खणी विया आहिनि। हिन चयो त असां ग़रीब मिसकिन पोरियत माण्हू आहियूं, सॼो ॾींहुं महिनत मज़दूरी करे बच्चनि जो पेट पालींदा आहियूं, बग़ैर कंहिं जवाज़ जे असांजे घरनि मथां फायरिंग ऐं फुरल्ट जी शदीद लफ़्ज़नि मज़म्मत कंदे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट, IG सिंध पुलिस ऐं SSP मटियारी खां मुतालबो करियूं था त असां सां थियल नाइंसाफ़ीअ जो नोटिस वठी पुलिस जे वर्दीअ में लिकल धाड़ियलनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि मुअतल कयो वञे। उन मौक़े ते पाकिस्तान ख़ासि किली तंज़ीम जे अॻवाननि चिताव ॾींदे चयो त ॻोठाणनि सां इंसाफ़ न थियो त पाकिस्तान ख़ासि किली तंज़ीम सॼे सिंध जे अंदरि एहतिजाजी तहरीक शुरू कंदी। HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।